शेख अयाज़ जो एक शेर है तो सिट्र न भांज सवली, सिट्र न भांज सवली, नूर निचोए लिख, लिख हडन जो मिख, सिट्र न भांज सवली। इन शेर ऐं पैगाम जो मक़सदु आहे त का ॾाहप जी ॻाल्हि, का इल्म जी ॻाल्हि को आम ॻाल्हि कोन्हे। उन ते दिमाग़ लॻे थो, उन ते सोच करणी पवे थी, तॾहिं का बामक़सद ॻाल्हि ॿिए ताईं पहुचे थी। हाणे इल्मु जेको आहे, इल्मु इंसान जे शुरूआती दौर खां वठी ज़रूरत रहियो आहे ऐं इंसान हर दौर में हर मरहले ते सिखंदो रहियो आहे। पोइ को दौर हो जो इल्मु शख़्सियतुनि खां सिखबो हो, सिकरात वटि माण्हू हली वेंदा हुआ, ॿियनि ॾाहनि वटि वञी हली शागिर्द इल्मु हासिलु कंदा हुआ। पोइ दौरु आयो तालीमी अदारनि जो, जेको अञा वधीक हिकिड़ो मुनज़िम सोर्स थियो मेजॉरिटी आबादी जे लाइ। ऐं असां जंहिं दौर में रहूं था उहो त ॼाण जो दौरु आहे, जंहिंमें ॼाण सवलाई सां मिली सघे थी। तव्हां कंप्यूटर ते वेही कंहिं बि टॉपिक जे लाइ रुॻो क्लिक कयो त तव्हांखे घटि में घटि उन जी बेसिक इंफॉर्मेशन मिली वेंदी। हाणे असांजी थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ में थोरो मंज़िल ते पहुचणु, तालीम हासिलु करणु, उन में थोरी ॾुखियायूं आहिनि। पर फस्ट वर्ल्ड में जिते मां रहां थो या ॿिया दोस्त रहनि था, उते हुकूमत जे तरफ़ां, अदारनि जे तरफ़ां खोड़ सहूलियतूं आहिनि, जंहिंसां हर टैलेंटेड माण्हू खे मौक़ो मिले थो त हू तालीम हासिलु करे, पढ़े या कुझु करे। लेकिन असांजो सफ़र बि उन तरफ़ आहे, बहितरी आहे, उमेद आहे। नौजवाननि खे ॾिसो, उन्हनि जे क़ाबिलियत खे ॾिसो त पंहिंजो हौसलो वधी वञे थो। ऐं मक़सदु बि इहा आहे त नौजवान अॻिते वधी अॼु जे दौर जे जदीद इल्म मां पाण बि फ़ाइदो हासिलु कनि त सोसाइटी खे बि कुझु उन जो हिसो ॾियनि। हाणे अॼु जे दौर में ॿ शयूं अहम आहिनि, हिकु इल्मु, ॿियो पैसो। पैसो तव्हां वटि आहे त दुनिया जूं बॉर्डर तव्हांजे लाइ बेमाना थी वञनि। हर मुल्क चए थो पैसो खणी अचो, असां वटि अचो। पैसो पैसे खे कमाए बि थो। ॿियो ज़रियो आहे इल्मु। जॾहिं तव्हां इल्मु हासिलु करे का डिग्री हासिलु कयो था, कंहिं मक़ाम ते पहुचो था, त पोइ दुनिया जूं बॉर्डर्स बि तव्हांजे लाइ बेमाना थी वञनि थियूं। ऐं उहो तव्हां जिते वञणु चाहियो हू तव्हांखे पाण सॾींदा। ऐं आम जेको तसवर आहे ब्रेन ड्रेन वारो, उहो इहो ई आहे त दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क थर्ड वर्ल्ड मां ॾाहनि माण्हुनि खे, होशियारु माण्हुनि खे पाण ॾे सॾे पंहिंजे मुल्क जी सोसाइटी जे लाइ उन जो दिमाग़ इस्तेमालु कराइण जी कोशिशि कनि था। सो हाणे असांजे मुल्क में सभ खां वॾो वसीलो असां वटि आहे इंसानी ज़हन। अॼु जे दौर में तेल जा खूह बि पोइते रहिजी विया आहिनि। मिसाल तौर ते तव्हां बिल गेट खे वठो त बिल गेट हिकिड़ो ई कंहिं अरब शेख जे तेल जे वसीलनि खां वधीक दौलतमंद आहे। हुन छा कयो आहे? कंप्यूटर ते वेही सॉफ्टवेयर ठाहे हिकिड़ो सिस्टम ठाहे छॾियईं, अॼु दुनिया जो अमीर तरीन माण्हू आहे। त इहो जेको इल्मु आहे उहो हाणे बिज़नेस बि आहे, हिकिड़ो रोज़गार जो ज़रियो बि आहे, अॻिते वधण जे लाइ बि हिकिड़ो रस्तो आहे, उन सां गॾु तरक़ी करण जूं राहूं बि खोले थो। तंहिंजे करे असां जेके सिंध जा माण्हू आहियूं उहे घणो जेको आहे सो दौलत त कोन्हे घणी, पर असां वटि ज़हन जो वसीलो तमामु वॾो आहे। इहो जेको आहे ह्यूमन रिसोर्स जेकॾहिं इस्तेमालु थिए त मुंहिंजे ख़्याल में सिंध जो जेको ज़हीन माण्हू आहे, मां चवंदो आहियां त सिंधी माण्हू दुनिया जो ज़हीन तरीन माण्हू आहे। उहो जेकॾहिं पंहिंजो ज़हन इन्हनि कमनि ते लॻाए
तो शायदि मुंहिंजे ख़्याल में सिंध अमीर तरीन थी वेंदी। हाणे चओ त स्काला छा थी करे, असां सिंध कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन स्काला कैनेडा में ठाही। मक़सदु इहो हुयो त असां सिंध जो इल्मु, सिंध जी ॾाब, सिंध जनि ॾाहनि जे बारे में दुनिया खे ॼाण ॾियूं, पंहिंजो पाण खे रोशनास करायूं, पंहिंजो पाण खे मुतारिफ़ करायूं। इन मक़सद सां असां उते तंज़ीम ठाही ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त असां उते जेके एक्टिविटीज़ कयूं था उन सां असांजो मक़सदु हासिलु थिए थो। पोइ असां सोचियो त कैनेडा इमिग्रेशन ऐं कैनेडा तालीम जे लाइ खोड़ सारा माण्हू अचनि था, त छो न सिंधी माण्हुनि जो हिकिड़ो तादादु वधे। उन पर्पज़ जे लाइ असां 3-4 सालनि खां अचूं था ऐं अची नौजवाननि खे हिमथायूं था, उत्साह ॾियारियूं था त निकिरो, हिमत कयो, ख़ौफ़ मां जान छॾायो ऐं जेके अवेयरनेस तव्हांखे न आहे उहा असां ॾियूं था। उन अवेयरनेस जे बुनियाद ते तव्हां आला तालीम जे लाइ सोचो ऐं इमिग्रेशन लाइ सोचो, पंहिंजे भले जे लाइ सोचो, ख़ुशहाली जे लाइ सोचो। त उन में असांजा दोस्त के प्रेज़ेंटेशन ॾींदा आहिनि, के तक़रीर करे हिमथाईंदा आहिनि। सो असांजो अॼु हिकिड़ो दोस्त मुबशर मलिक साहिबु ईंदो, प्रेज़ेंटेशन ॾींदो त सिंध जे नौजवाननि जी रहनुमाई, उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करण जे लाइ इहो असां प्रोग्राम शुरू कयो आहे। असां पंहिंजा लिंक्स छॾे था वञूं, फ़ोन नंबर, ईमेल। जंहिं बि नौजवान खे कैनेडा इमिग्रेशन या तालीम जे हवाले सां का मालूमात खपे त असांखे मैसेज करे, असां कोशिशि कंदासीं त हुनजी जेका रहनुमाई थी सघी सा कंदासीं। हाणे अचे थो मूंखे निक्सन जो हिकिड़ो लिखत यादि अचे थी। हुन पंहिंजी ऑटोबायोग्राफी में लिखियो, अमेरिकन सदर निक्सन। हुन चयो त मां ॾिसंदो आहियां त मूं वटि बचियो छा आहे। जेकॾहिं मां नाकाम बि थींदो आहियां त मूं वटि जेको कुझु बचंदो आहे उन बचियल असेट जे बुनियाद ते मां अॻिते वधण जी कोशिशि कंदो आहियां। सो साईं नूर मोहम्मद जीअं चयो त सिंध में असां हाय घोड़ा घणी आहे, अचो त ॾिसूं असां वटि आहे छा। ये देखें कि हमारे पास है क्या। जो कुछ हमारे पास है उसी को अगर हम बेस बनाएंगे तो कुछ हासिल होगा, लेकिन जो कुछ चला गया, जिस चीज़ का नुकसान हुआ, आप बैठ कर उस पर रोएंगे तो मिलेगा तो कुछ नहीं। लिहाजा जो कुछ है उसको बेस बना के आगे बढ़ें। हमारे हर फंक्शन में नूर मोहम्मद साहब भी इकट्ठे होते हैं तो कोशिश करते हैं पॉजिटिविटी फैलाएं, लोगों को इनकरेज करें, थोड़ी हिम्मत बढ़ाएं। आस्ता आस्ता जो अच्छी भली तादाद पॉजिटिव लोगों की है वो एक तब्दीली लाएगी। वक्त आ जाता है, तकलीफ़ होती है, नाकामियाँ भी होती हैं, लेकिन को वो दायमी नहीं होती। आओ मिलके इस सोच को बढ़ाएं और पॉजिटिविटी पैदा करें और तरक्की करें।